अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था दिलदार चांडियो जी। सकरण भरिसां ॻोठ अलीबग संजराणी में घिटीअ जे मामले तां झेड़ो, हिकु ॼणो क़त्ल, 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी। सकरण भरिसां ॻोठ अलीबग संजराणी में घिटीअ जे मामले तां संजराणी ऐं मंगराड़ बिरादरी जे ॿिनि धुन में झेड़ो। लठने कुआर जे इस्तेमाल सबबि मंगराड़ बिरादरी जा 3 ॼणा दुर्ममद हासिल शरीफ मंगराड़ सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे नाज़ुक हालत में अस्पताल नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जा ताब न सहंदे 50 साला दुर्ममद वाला सोनू मंगराड़ फोत थी वियो। माड़ी जलबाणी पुलिस लाश तालुका अस्पताल सकरण मां पोस्टमार्टम कराए वारसनि हवाले कयो। माड़ी जलबाणी पुलिस ॻोठ अलीबग संजराणी में पुलिस पिकेट क़ाइमु करे वरिती आहे, जीअं वधीक खूनरेज़ीअ खे रोके सघिजे। आख़िरी इतलाउनि ताईं ॻोठ में फायरिंग ऐं छिकताण वारी सूरत हाल बरक़रार। माड़ी जलबाणी पुलिस सूरत हाल ते ज़ाब्ते लाइ ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस घुराए वरिती आहे। फोतीअ जे भाउ हाजी नजफ़ मंगराड़ ॿुधायो त संजराणी बिरादरी जे 15 खां 20 माण्हुनि हमलो करे कुआड़ वणी मुंहिंजे भाउ खे क़त्ल कयो आहे ऐं 2 ॼणनि जी हालत अञा बि नाज़ुक आहे। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।